बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व आलिहि तय्यबीन ताहिरीन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहुल हकीम फ़िल क़ुरआनिल करीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोमिन कराम, शब कद्र के हवाले से चौथी नशिस्त खड़ी तव्हांजी खिदमत में हाज़िर थिया हूँ। अॼोकी नशिस्त में असां आमाल शब कद्र में इंसान के कहिड़ा अहम आमाल करणु घुरिजनि उन सिलसिले में कुछ मुख़्तसर गुफ्तगू कंदासीं। ऐं बहितर लॻे थो त इन आमालनि खे हिकु हदीस जी शिकल में पेश कयूं, जेका हदीस रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मनक़ूल आहे, नक़ल कई वई आहे। ऐं उन में हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं अल्लाह तबारक तआला जे दरमियान जेका गुफ्तगू थी आहे उहा पैगम्बर अकरम बयानु कई आहे। त उन में लैलतुल क़द्र जा आमाल बि बयानु थिया आहिनि। तंहिंजे करे उन हदीस खे बयानु कयूं था। रसूल फरमाइनि था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, क़ाल मूसा इलाही उरीदो क़ुर्बक। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह तबारक तआला खे मुख़ातिब थी फरमायो, या अल्लाह, मां तुंहिंजो मुक़र्रब बंदो थियण थो चाहियां, क़ुर्ब तुंहिंजो हासिल करणु थो चाहियां। जवाबु आयो, क़ाल, अल्लाह तबारक तआला फरमायो, क़ुर्बी लिमन यस्तयक़ज़ लैलतुल क़द्र। मुंहिंजो क़ुर्ब ऐं मुक़र्रब बंदो उहो बणिजी सघे थो जेको शब क़द्र ऐं क़द्र वारी राति सॼी राति फजर ताईं जागी गुज़ारे इबादत के खुदा में, बंदगी खुदा में। क़ाल इलाही उरीदो रहमतक। हज़रत मूसा फरमायो, या अल्लाह, तुंहिंजी रहमत चाहियां थो तुंहिंजी रहमत जी बरसात मुंहिंजे मथां नाज़िल थिए, तुंहिंजी रहमत मुंहिंजो मुक़द्दर बणिजी वञे, तुंहिंजी रहमत। क़ाल रहमती लिमन रहिमल मसाकीन फ़ी लैलतिल क़द्र। अल्लाह तबारक तआला फरमायो त मुंहिंजी रहमत उन बंदे जे लाइ आहे जेको क़द्र वारी राति मुंहिंजे मिस्कीन फ़क़ीर बंदनि ते रहम करे थो, उन्हनि जी मदद करे थो। हीअ उहा राति आहे यानी जंहिंमें ज़रूरी आहे त न फ़क़ति इंसान अल्लाह ॾांहुं माइल थिए, बल्कि को जेके बंदगान ख़ुदा आहिनि, जेके मिस्कीन आहिनि, ग़रीब आहिनि, उन्हनि जी मदद करे, कंहिं बि हवाले सां, माली हवाले सां उन मुश्किलातूं दूर करे। तंहिंजे करे अल्लाह तबारक तआला जो इहो कमु थियो। उन खां पोइ फरमाइनि था हज़रत मूसा अलैहिस्सलाम, क़ाल इलाही उरीदो अल जवाज़ अल सिरात। या अल्लाह, चाहियां थो त सिरात तां, पुल सिरात तां आसानी सां गुज़री वञा, का मुश्किल पेश मूंखे न अचे। त अल्लाह तबारक तआला फरमायो, क़ाल ज़ालिका लिमन तसद्दक़ बिसदक़तिन लैलतुल क़द्र। त उहो उन जे लाइ आहे, इहो सिरात खां आसानी तां उहो गुज़री सघे थो जेको क़द्र वारी राति सदको हुजे। सदको ऐं पहिरें जेको गुज़री चुको आहे मसाकीन ते, फ़ुक़रा ते रहम, इन अलॻि शइ आहे। छो जो सदको सिर्फ़ु इन सां मख़सूस न आहे त फ़ुक़रा ऐं मसाकीन ते रहम करे, उन्हनि खे कुझु यानी उन्हनि जी मदद करे, माली लिहाज़ खां उनखे ग़िज़ा अता करे, उनखे ख़ुराक अता करे, उन्हनि जी पोशाक उन्हनि खे अता करे वग़ैरह वग़ैरह। बल्कि सदको हिकु तव्हां कंहिंखे मोमिन खे मशवरो ॾियो था, इहो बि सदको आहे। मोमिन खे ॾिसी तव्हां मुस्कुराए था, उहो बि सदको आहे। मोमिन खां का अज़ियत दूर कयो था, इहो बि सदको आहे। को ख़ैर जो को बि कमु कयो था, इहो सदको आहे। सदको सिर्फ़ु इन में मख़सूस न आहे, माली मदद में, जंहिंजे करे सदको आम आहे। उन खां पोइ हज़रत मूसा फरमाइनि था त क़ाल इलाही उरीदु अशजार अल जन्ना व सिमारहा। या अल्लाह, मूंखे जन्नत जा वण ऐं जन्नत जा जो मेवो ऐं फ्रूट खपे थो। क़ाल ज़ालिका लिमन सब्बह तस्बीहतन फ़ी लैलतिल क़द्र। अल्लाह तबारक तआला फरमायो, इहो जन्नत जा वण ऐं उनजो समर ऐं उनजो मेवो उन खे मिलंदो जेको तस्बीह इलाही करे क़द्र वारी राति, सुभान अल्लाह जे ज़रिए तस्बीह इलाही करे क़द्र वारी राति। उन खां पोइ मूसा अलैहिस्सलाम फरमाइनि था, क़ाल इलाही उरीदु नजात मिनन नार। अहम शइ आहे बंदगान ख़ुदा जेका घुरनि था ते, या अल्लाह, मूंखे जहन्नम जी बाह खां निजात घुरिजे थी, इहो त निजात चाहियां थो। क़ाल ज़ालिका लिमन इस्तग़फ़र लैलतुल क़द्र। फरमायो अल्लाह तबारक तआला, इहो उन्हनि जे लाइ जेको इस्तग़फ़र फ़ी लैलतिल क़द्र, जेको लैलतुल क़द्र ऐं क़द्र वारी राति में ख़ुदा ने क़ुद्दूस खां इस्तिग़फ़ार करे, उन खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरे, उन खे या निजात जहन्नम मां ॾेई सघां थो। आख़िर में हज़रत मूसा फरमाइनि था, क़ाल इलाही उरीदो रिज़ाक़ रसूलुल्लाह इहा हदीस जेको बयानु कंदा था अचनि त हज़रत मूसा फरमायो, क़ाल इलाही उरीदो रिज़ाक़, मूंखे तुंहिंजी रिज़ा खपे थी, तूं मूंखां राज़ी थी वञ। क़ाल, अल्लाह तबारक तआला फरमायो, रिज़ाई लिमन सल्ला रकअतैन फ़ी लैलतिल क़द्र। मुंहिंजी रिज़ा फ़क़ति उनखे हासिल थी सघे थी
जेको 2 रकातूं नमाज़ पढ़े क़द्र वारी रात। इन जो मतिलबु आहे जेको अगरि असां मतालिब खे जंहिं में कयूं समेटूं आख़िर में ख़ुलासो पेश कयूं त क़द्र वारी राति छाजे लाइ आहे त पहिरां सॼी राति इंसान इबादत में जागी गुज़ारे, उनखां पोइ मसाकीन ते फ़ुक़रा ते रहम करे, उन्हनि जी मदद करे माली लिहाज़ खां, ग़िज़ा जे लिहाज़ खां, पोशाक जे लिहाज़ खां, उन्हनि जी सार संभाल लाइ। उनखां पोइ इहो आहे त सदको जेको आहे उन राति ॾे क़द्र वारी राति। उनखां पोइ आहे तस्बीह ख़ुदा में गुज़ारे या क़द्र वारी राति ख़ुदा जी क़ुदूस जी तस्बीह करे। उनखां पोइ जेका ॻाल्हि इस्तिग़फ़ार ख़ुदा करे शब क़द्र में इंसान ख़ुदा जी क़ुदूस पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरे, आईंदा गुनाहनि खां तौबा करे। उनखां पोइ आहे त घटि में घटि 2 रकातूं जेको नमाज़ अदा करे बंदो। उनखां पोइ मफ़ातिल जनान तव्हां रुजू करे सघो था। शब क़द्र जेके आमाल लिखियल आहिनि 19 की 23 जा मख़सूस आहिनि, कुझु मुश्तरक आहिनि। मसलन मुश्तरका में जीअं गुस्ल आहे हर शब क़द्र में, जेका आमाल क़ुरान आहिनि, 2 रकातूं नमाज़ आहे, या मसलन ज़ियारत इमाम हुसैन आहे शब क़द्र में, ख़ासि कुझु रातनि में ताक़ीद थियल ज़ियारत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी, दुआए जोशन कबीर जी ताक़ीद आहे 3 रातनि में। इहे इबादात आहिनि। ख़ुदा जे क़ुदूस खां दुआ था कयूं त असांखे वधि खां वधि इन शब क़द्र में तक़दीर साज़ रात आहे जेका बंदे जी तक़दीर ठहे थी आईंदा साल खां, या इनखे अहया करण जी तौफ़ीक़ इनायत फ़रमाए ऐं वधि खां वधि इन मां मुस्तफ़ीद थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम।